अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गज़ाला आबलो। आई नाज़रीन आओ आए हाँ अली रज़ा मंगी नज़र विझो था वक्त आए जी ख़ास ख़बरुन ते। स्पीकर आर्टिकल 5 जो हवालो भी ॾे तॾहिं बि बेतमादी रिथ रद्द नथो करे सघे। कोशिश आहे त केस जो जल्द खां जल्द फ़ैसिलो ॾियूं। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जा मौजूदा सूरत ते वरितल पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त ऑपोज़िशन क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में ॼाणी वाणी शिरकत न कई। ऑपोज़िशन जे समूरनि वकीलनि खे इजलास में शिरकत न करण ते जवाबु ॾियणो पवंदो। मामिलो इंतिहाई अहम ऐं आईनी आहे। तकड़ में फ़ैसिलो न कंदासीं। क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी में समूरो मामिलो रखियो वियो। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स न आहिनि त संदसि ख़्याल में डिप्टी स्पीकर खे अहिड़ी रूलिंग ॾियण जो अख़्तियार न हो। पीपी जे वकील फुल कोर्ट बेंच जोड़ण जी इस्तदा कंदे चयो त डिप्टी स्पीकर जी रूलिंग आईनी भञकड़ी आहे। जस्टिस उमर अता बंदियाल पीपी जे वकील फारूक इस्नाई खे मुखातिब थींदे चयो त छा तव्हां ॿुधाइण पसंदि कंदा त कहिड़नि आईनी सवालनि ते फुल कोर्ट जी ज़रूरत आहे। जेकॾहिं अव्हां खे असां मां कंहिं ते एतमाद न आहे त उथी हलिया वञूं। फुल कोर्ट सबबि ॿिया समूरा केस मुतासिर थींदा आहिनि। जेको कुझु असेंबली में थियो उन जी आईनी हैसियत जो जाइज़ो वठिणो आहे। केस जी ॿुधणी सुभाणे सुबुह जो 12 वॻे ताईं मुलतवी। जॾहिं इलेक्शन जो ऐलान करे छॾियो आहे त पोइ अपोज़िशन सुप्रीम कोर्ट में छा पई करे। मुखालिफ़ धुर NRO 2 घुरी रही आहे। जेसिताईं मुल्क लाइ सोचींदड़ माण्हू पार्लियामेंट में न ईंदो मुल्क तरक़ी न करे सघंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी अवाम सां टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल चवे थो मेंबर ख़रीद करे हुकूमत ठहण जमहूरियत जे ख़िलाफ़ आहे, पर ॾही साज़िश सां हुकूमत किराइण जी कोशिशि कई वई। अवाम खे हुन ते एहतजाज करणु घुरिजे। रेड ज़ोन ॿाहिरां ज़मीर फ़रोशी ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। हू बि एहतजाज में शिरकत कंदो।